नाज़िम मिठी पुलिस नारी से ज्यादती की कोशिश जो केस दाख़िल करे बिन जवाबदारन की गिरफ्तार करे वरतो है। तफसर मालूम था गुलजार गुल ऑटो खान जी। गुलजार जी बिल्कुल ही गोठ मिठी जो जोड़ो है जैमें कुछ डी अग नारी से सो गोठ जा ज़ाती ठकुर ऐं मेघवार उन्होंने ज्यादती की कोशिश कई है। जडन उन अड़ो केस जो है सो नारी जो पी जो है नगाराम उन पान FIR दाख़िल कराई है मिठी थाने ते जो यो चवण था घर में मौजूद न होसि मुझी छोकरी है दिया बाई घर का बाहर जो चोप माल रवानो कर रही हुई उन टाइम उन वक्त प्रेम सिंह ठकुर ऐं लव कुमार उबाश किस्म के छोकरा नारी से जबरदस्ती कोशिश करने की कोशिश की छोकरी रड़ियन ते सो गोठा जैं करे वो फिरार थी विया। जॾहिं इन अड़ो केस जो पुलिस मिठी पुलिस जो दाख़िल करे वरतो है बिन्हीं जवाबदारन के गिरफ्तार करे वरतो है। जॾहिं त हिन वक्त जो जवाबदार जो मेडिकल लाइ मिठी अस्पताल में मुंतकिल कयो वियो जिते हुन जा जुज़ा टेस्ट करे वरता वेंदा। जॾहिं इन किस्म जा ॿिया बि इन किस्म जा वाक़िया थिया आहिनि जेको लव मेघवाड़ है इन किस्म जो गोठनि जूं इहे शिकायतूं आहिनि त इन किस्म जा इलाही सारा इन वाक़िया कया आहिनि मुख़्तलिफ़ वीडियो भरे ब्लैक मेल गोठ जे महसूम जियाणी कंदो आहे माण्हू जी छेड़छाड़ कंदो आहे। जॾहिं हीउ ताज़ो हिकिड़ो वाक़ियो थियो आहे जेको मंज़र आम ते आयो आहे पुलिस हिकिड़ो केस दाख़िल करे ॿ जेके जवाबदार आहिनि जंहिंमें लव कुमार आहे मेघवाड़ आहे ऐं ॿियो जेको आहे सो ठकुर प्रेम सिंह ठकुर जेको हुनखे गिरफ़्तार करे लाकड़ो हवाले करे छॾियो आहे। जी गुलजार तफ़सील का आगाह करण के लिए मेहरबानी।